ठीक है बाबा, ठीक है। मां 5 मिनटन में पहुंची वेंदुसि। ठीक है, ठीक। अस्सलाम वालेकुम रज़ खान। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत से ठीकु आहे? खैर कीअं आयो आहे? मां साफ़ ई आहियां। तव्हां खां इंटरव्यू वठण आयो आहियां बाबा। कुझु ख़र्च बि ॾियो जीअं तव्हांखे टीवी ते ज़ाहिर कयूं। अड़े तूं सहाफ़ी आहे? कहिड़े चैनल जो सहाफ़ी आहे? मूंखे इहो त ॿुधा। बाबा नओं वेब चैनल आयो आहे, उन जो मां रिपोर्टर थियो आहियां। मूं ॾे कार्ड बि आहे, एडवर्टाइज़ में लोगो बि अची वेंदो। मां साफ़ ई आहियां, मशहूरु थी वेंदुमि, तॾहिं मां तव्हां खां इंटरव्यू वठण आयो आहियां। ये रोज़ वेब चैनल वारा सहाफ़ी बननि था। असांखे त रोज़ हर चैनल वारा हिते पहुची वेंदा आहिनि। असांखे रिपोर्ट ॾियो, असांजो चैनल मथे थिए। इहो छा करा? यार महिरबानी कर, मां नओं सहाफ़ी थियो आहियां। तव्हांजो इंटरव्यू हलाईंदुमि, असांजो चैनल मथे वेंदो। यार तूं सम्झे छो नथो? यार हे ॿायूं ॿधाई थो। मां रिपोर्टर आहियां, मां वटि कार्ड बि आहे। ॾिस, हे कार्ड बि ठहियल आहे। अच्छा, हा, इहो कार्ड पैसा भरे ठहिराई वरिता हूंदा त मां रिपोर्टर आहे। हा, इहे 2000 उन इदारे न वरिता, उनखां मां उहे ठहिरायो आहे। चैनल बि वरितो, कार्ड बि वरितो आहे। अड़े तव्हां घणी लोकल सहाफ़ियुनि, सीनियर सहाफ़ियुनि खे लॼायो आहे। जेके सहाफ़ी आहिनि सो आहिनि सीनियर, जेके वॾे चैनलनि जा। तव्हां इहे लोकल जेके वेब चैनल खोली वरिता आहियो, सीनियर सहाफ़ियुनि खे लॼायो आहे। तूं सहाफ़ी आहे? हर को चवे थो मां सहाफ़ी आहे। ईअं मां बि सॾायां मां सहाफ़ी आहियां। असां सहाफ़ी कोन सॾाईंदासीं पाण खे। सहाफ़ी उहे आहिनि जेके सिंध धरती ते सच लिखनि था। तव्हां सहाफ़ी सॾायो था पाण हर कंहिं खां। मूंखे 2000 ॾे, मां तव्हांजे बारे में को ख़बर हलायां थो। हाणे शर्म थी थिए? रेस परू कान यार, छा ॾे। ॾिस, मां इंटरव्यू ॾे यार, 200 ख़र्च बि ॾे, इंटरव्यू बि ॾे। छा थी पवंदो? माण्हू ॾिसी न वठे, एतिरो पुछड़ो न कर। पाण खे कहिड़ी ख़बर? मां यार नवों रिपोर्टर थियो आहियां, इंटरव्यू हलायां, वेब चैनल नवों थियो आहे। महिरबानी कर यार। अच्छा, तव्हांखे सिर्फ़ु पैसनि जी तव्हां वेब चैनल वारा सिर्फ़ु पैसा खाइण चाहियो था। बाक़ी हक़ सच लिखण तव्हांखे ईंदो ई कोन्हे। न वरी हक़ सच जी ख़बर हलायूं। बसि सिर्फ़ु पैसा ॾियो। हली था मूंखां हिन बारे में 1 रुपयो ई कोन निकिरंदो जेब मां। हा, रेस परू एतिरो पुछड़ो न कर। मां ओॾी उमेद करे आयुमि जो तोखां इंटरव्यू वठी वेंदुमि, पर तव्हांजी न घुमाए मुंहिंजे मुंहुं ते यार। इंटरव्यू वठे ॾे खणी, 2 लफ़्ज़ ॻाल्हाए खणी। हल रस्तो छॾ, मां वञा, मूंखे ज़रूरी कमु आहे। ठीकु आहे, जो तव्हांजी मर्ज़ी। हल। सभु बीठा आहिनि हिते सहाफ़ी थी। वेब चैनल जो मां सहाफ़ी आहियां। सीनियर सहाफ़ियुनि खे लॼायो आहे। इन्हनि सहाफ़ी जेके आहिनि सो आहिनि सिंध धरतीअ ते हक़ सच लिखण वारा।